आयो लाल सभई चओ झूलेलाल। मूंखे झूलेलाल साईंअ जी इहा ॻाल्हि इलाही वणंदी आहे कि तव्हां झूलेलाल साईंअ लाइ वक़्तु कढो, हू तव्हांजा सभु दुख दूर करे छॾंदा। 34 सवाल जो सही जवाबु आहे बी। लाल साईं मृत गांइ खे कपिला चयो त हूअ उथी वई। सवाल 35 कपिला गांइ केतिरा चंडाल मारिया? ए 3, बी 5, सी 8, डी 6। हिन सवालनि जो सही जवाबु राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाबु लिखनि पिया उहे हिन नंबर ते पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि त उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वञे। जंहिंखे भॻवान झूलेलाल जो सहारो आहे उनखे ॿिए सहारे जी ज़रूरत कोन्हे। सभई चओ जय झूलेलाल।